सिंध में कोरोना जा केस घटजण लगा। वायरस मरीजनि जी मौत जी शरह में वाज़े घटिताई अचण सां गॾोगॾु सिहतयाब थींदड़नि जे अंग में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे। सूबे में 24 कलाकनि अंदरि वायरस विगे 36 ॼणा फोत थी विया, जंहिंखां पोइ वायरस सां विढ़ंदे ज़िंदगी जी जंग हाराईंदड़नि जो अंग वधी 2096 थी वियो। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह सूबे में वायरस सूरतहाल बाबति प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त 24 कलाकनि में 9804 टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 670 माण्हुनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉज़िटिव अची वई आहे। हुन जो त 24 कलाकनि अंदरि 3176 मरीज़ सिहतयाब थी विया आहिनि। हुन जो त ख़ैरपुर में 34, बदीने घोटकी में 27, सांगड़ में 22, कंबर में 20, शहीद बेनज़ीराबाद ऐं नौशरो फिरोज़ में 19 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुराद अली शाह जो त हैदराबाद ऐं शिकारपुर में 17 में ख़ासि ऐं दादू में 15, अमरकोट ऐं 12, जैकमाबाद में 11 केस ज़ाहिर थिया आहिनि। वॾे वज़ीर वधीक थियो त टंडो मोहम्मद ख़ान ऐं जामशुरो में 7 केस ज़ाहिर थिया आहिनि। हुन जो त वायरस केसनि में घटिताई अवाम जे SOPs ते मुकमल अमल दरामद करण ऐं हुकूमत सां सहकार जो नतीजो आहे।